मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे सिक भरियो सलाम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध जेको सिंध जो आवाज़ आहे, जेको हिन पूरी धरतीअ जो आवाज़ आहे, जेको हिन पूरे वर्ल्ड जो आवाज़ आहे, जेको हिन पूरी काइनात जो आवाज़ आहे। ऐं हिन काइनात जे आवाज़ वसीले ऐं हिन बरकी तारनि ऐं बरकी लहरनि वसीले ऐं कोशिशि करियां पियो त सिंध जे शऊर खे पूरी दुनिया ताईं पहुचाए सघां। उन्हनि जो तारीफ़, उन्हनि जो कमु, उन्हनि जी इल्मी, अदबी ऐं सियासी पोरियो, जेको पोरियो सिंध जो पोरियो आहे, हिन सिंध जी सरज़मीन जो पोरियो आहे, हिन सिंधी जी मिटी जो पोरियो आहे। सामीन, असां गुज़िरियल हफ़्ते सिंध जूं 3 मानाइतूं लेखकाऊं ज़ुबैदा मेतलो, ज़रीना हुसैन नारेजो ऐं ज़ेब निज़ामानी जो तारीफ़ अवां जे अॻियां पेश कयो। ऐं अॼु आऊं अवां जे साम्हूं सिंध जी नामवर लेखिका, ड्रामा नवीस, अफ़साना नवीस ऐं सहाफ़त जे शोबे सां लाॻापियल असांजी साइण मोहतरमा ज़ैद शेख ऐं असांजी ॿी जेका लेखिका आहे सा आहे ज़ेबनिसा मेमुण ऐं असांजी टी शाइरा आहे सा आहे साबिया सांगी। हिननि जो तारीफ़ अवां अॻियां पेश कंदुसि। सभ खां पहिरीं अवां खे सिंध जी मायानाज़ शख़्सियत मोहतरमा ज़ैद शेख सां अवां जो मुखामेलो कराईंदुसि। सिंध जी नामवर लेखिका, ड्रामा नवीस, अफ़साना नवीस ऐं सहाफ़त जे शोबे खे उमिरि अर्पींदड़ ज़ैद शेख 22 नवंबर 1948 ईस्वी ते हैदराबाद जे इलाइक़े उलंदे कचे गाॾी खाते में जनम वरितो। पूरो नालो ज़ेबनिसा शेख हुअसि। हिन जो ख़ानदान पढ़ियो लिखियो बाशऊर हो, जंहिं करे हिन जी तालीम तोड़े तरबियत बहितर नमूने थी। हिन जो वॾो भाउ शेख मोहम्मद यूसुफ सरकारी मुलाज़मत में हुअण जे बावजूदि इल्म ऐं अदब सां वाबस्ता रहियो ऐं लॻातार केतिरा साल सिंधी लोकअदब स्कीम में कमु कया आहिनि ऐं किताबनि जी तयारीअ में भरपूर हिसो वरिताईं। संदसि ॿियो वॾो भाउ शेख मोहम्मद इस्माइल तालीम, लुग़त ऐं लोकअदब जे हवाले सां हिकु मिसाली ख़िदमतगार थी गुज़रियो आहे। सिंधी लुग़तीअ कम में डॉक्टर नबी बख्श खान बलोच सां गॾु सहकारी रहियो ऐं केतिरो अरसो
सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी मशहूरु स्कीम इंसाइक्लोपीडिया सिंधियाना वारे रिथा ते बि कमु कयाई ऐं टियों भाउ शेख मोहम्मद इब्राहिम रेडियो पाकिस्तान सां सलाह ॾियलो। संदसि चोथें भाउ शेख अज़ीज़ खे सहाफ़त ऐं तहक़ीक़ी शोबनि में गैर मामूली दस्तरस ऐं मञता हासिलु आहे, जंहिंजो तालीम अदब सकाफ़त ऐं सहाफ़त सां गहरो वास्तो रहियो ऐं करंट अफेयर जो लेखक आहे। अहिड़े पढ़ियल लिखे ख़ानदान सां तालुक़ु हुअण करे हिनखे सुठो माहौल मुयसरु थियो ऐं हर तरह जी आज़ादी नसीब थी, जंहिं हिन जे तख़लीक़ी ज़हन में कुवत पैदा कई ऐं हिन पंहिंजे तख़लीक़ुनि वसीले सिंध जे माण्हुनि जी शौरी प्रचार करण सां गॾु मज़लूम माण्हुनि जी दांह खे बि वरनायो। हेॾे शेख पढ़ाईअ दौरान लिखणु शुरू कयो, मुख़्तलिफ़ रिसालनि में मज़मून लिखियाई, पर हिन अदब जी दुनिया में 1987 वारे ज़माने में रोज़ानी इबरत में औरतुनि जे सुफ़े खां आगाज़ कयो। ही पहिरीं अख़बार हुई जंहिं औरतुनि जो सुफ़ो जारी कयो, जंहिंजो इजरा मोहतरमा ज़ेड शेख तां थियो। उनखां पोइ ॿियनि केतिरनि अख़बारनि औरतुनि जे हवाले सां सुफ़ा जारी कया, जिन में हिलाल पाकिस्तान, नवाए सिंध, मेहरान ऐं खादम वतन बि पाण मल्हायो। उन ज़माने में इबरत में औरतुनि जो सुफ़ो मयार जे लिहाज़ खां गैर मामूली तरह मक़बूल थियो, उहो बि अहिड़े दौर में जॾहिं औरतुनि में लिखण जो रुझान तमामु घटि हो। जेकॾहिं का औरत लिखंदी बि हुई त पंहिंजो असली नालो ज़ाहिर न कंदी हुई। अहिड़े वक़्तु औरतुनि जी हिमत अफ़ज़ाई में ज़ेड शेख रोज़ानी इबरत अख़बार पारां जारी थींदड़ अदबी सुफ़े में अहम किरदारु अदा कयो। केतिरनि ई लेखकाउनि हिन सुफ़े में पाबंदीअ सां लिखणु शुरू कयो, जिन जी हिमत अफ़ज़ाई ऐं रहनुमाई बि थींदी हुई, जंहिं करे हुन दौर जूं केतिरियूं ई औरतूं बहितरीन लेखकाऊं बणिजी सिंधी अदब में पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कयाऊं। उहो पाण बि बहितरीन मज़मून लिखंदी हुई, जेके नयनि लेखकाउनि जे अदबी समाजी ऐं तइलीमी तरबियत जो सबबु बणिया। उन्हनि मज़मूननि औरतुनि में इल्मी ऐं सकाफ़ती सुजाॻी ऐं ज़ोक़ शौक़ु पैदा कयो। संदसि लिखियल अफ़साना, ड्रामा, फीचर, खाका, गीतनि भरियूं कहाणियूं ऐं ॿिया नशरियाती प्रोग्राम हिकु वॾे अरसे ताईं रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां नशर थींदा रहिया ऐं औरतुनि जे मक़बूल प्रोग्राम सुगड़ियुनि संचार जी हैसियत में पिणु वॾो अरसो फ़नी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनई। अॻिते हली पाकिस्तान टेलीविज़न तां पिणु संदसि केतिरा ई ड्रामा नशर थिया। ड्रामा सिंध जे टिनी रेडियो स्टेशननि तां हिकु ई वक़्तु नशर थींदा हुआ। एतिरे ताईं जो हर ड्रामो घणनि फरमाइशुनि जे करे बार बार टेलीकास्ट थींदो हो। संदसि लिखणनि में समाज जे हर मसइले जी उबतार थियल हूंदी हुई। शौरी जागरता जा बाक्स चिटा पसबा हुआ। हिन रेडियो जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जा स्क्रिप्ट ऐं फीचर्स बि लिखिया, जंहिंसां औरतुनि जा प्रोग्राम दिलचस्प बणिया ऐं उन्हनि प्रोग्रामनि ॿुधंदड़नि में मक़बूलियत माणी। हिन औरतुनि जे हवाले सां काफ़ी नालो कमायो। 70 वारे ॾहाके में हिन सिंध खां सवात ताईं हिकिड़ो बहितरीन सफ़रनामो लिखियो, जेको माहवार नई ज़िंदगीअ में किश्तवार शाया कयो। संदसि बहितरीन सफ़रनामो आहे। हिन में ॿोली निहायती सादी, सिलोनी ऐं वणंदड़ इस्तेमालु थियल आहे। ऐं चाहियां थो त संदसि हिन सफ़रनामे जो हिकिड़ो पैराग्राफ अव्हां जे समातनि ताईं बि पहुचायां, त जीअं अव्हां बि संदसि लिखणीअ जे अंदाज़ खां वाक़ुफ़ु थियो, अव्हां बि संदसि लिखणी जे शहर मां लुत्फ़ अंदोज़ थियो। हू लिखे थी, जॾहिं आऊं कोहमरी ऐं नथिया गलीअ में दाख़िल थियसि, तॾहिं कुदरत जो जमाल पसी हैरत खां अखियूं फाटी वियमि। ख़ुदि कोहमरी ऐं नथिया गलीअ जे बस्तियुनि खां वधीक दिलफ़रेब उन तरफ़ जो सफ़र आहे। दिलि थी चवे त पाण खे हमेशह लाइ उन्हनि वादनि में विञाए छॾिजे ऐं पंहिंजी पार्टीअ खां जुदा थी वणनि जी थधी छांव में हमेशह लाइ वेही रहण जी ख़्वाहिश मुंहिंजी दिलि में बार बार पैदा थी
छा ज़िंदगीअ जी मसनूई क़ैद वो बंद खां उहो फ़रार जो जज़्बो हो। हिन जी सिंध जे नाले वारनि अदीबनि सां बि वेझड़ाइप रही, जिन खां हिन तमामु घणो सिखियो जेको हुन ॿियनि ताईं बि हिन लिखण वसीले पहुचायो। ज़ैद शेख जा लातादाद मज़मून मुख़्तलिफ़ रिसालनि, मारूई, इबरत ऐं ज़ीनत में पिणु शाया थींदा रहिया। ख़ासि तरह सां कोमरीअ जो शेर नाले लिखियल सफ़रनामो सहाफ़त जे हवाले सां संदसि इब्तिदाई सफ़रनामो ऐं हीअ ॿोली तोड़े इबारती लिहाज़ खां शाहकार सफ़रनामो चई सघिजे थो। संदसि लिखणियूं मानाखेज़ ऐं पुरसर हूंदियूं हुयूं, जेके पढ़ंदड़ खे पंहिंजे सर में जकड़े छॾींदो हुयो। हू हिकु ई वक़्तु सभिनी मौज़ूअनि सां निभा कंदड़ लेखिका हुई ऐं गैर मामूली शख़्सियत जी मालिक बि हुई। सिंध जी हिन बेबाक लेखिका 19 सितंबर 2009 ईस्वी ते वफ़ात कई। मौजूद सामईन इहे असांजी सिंध जी आया नाज़ कलमकार मोहतरमा ज़ैद शेख ऐं असांजी अॼु के हिन प्रोग्राम जी ॿी लेखिका आहे ज़ेबनसा मेमणा। सिंधी ॿोलीअ जी नाले वारी कहाणीकार मज़मून नवीस ऐं सफ़रनामा निगार ज़ेबनसा मेमण 15 अप्रैल 1966 ईस्वी ते डीपले में जनम वरितो। शुरूआती तालीम जुडे मां वरिताई ऐं मैट्रिक डीपले जे जाबिर सेकेंडरी हाई स्कूल मां पास कया आहिनि। हूअ ज़हन हुअण करे सिंध मां ॿी पोज़ीशन खणी पास थी। वधीक तालीम MA ताईं प्राइवेट तौरु कया आहिनि। हिनखे नंढपण खां ई लिखण जो शौक़ु हो, छाकाणि जो हिन जो ॿारोतण थर जी वारीअ ते बांबड़ा पाईंदे गुज़रियो ऐं थर जी फिक्री मंज़र निगारी हिन जे कलम जी मस बणिजी वई। हिन 80 वारे ॾहाके में पहिरीं कहाणी नंढड़ो मुहाफ़िज़ ऐं नाले सां लिखी, जेका उन वक़्तु हिलाल पाकिस्तान अख़बार में छपी। उन बाद हिन जे अफ़सानी बि ज़हन मां अफ़साना फुटंदा विया ऐं लिखंदी वई। अहिड़ीअ तरह हिन मुख़्तसर अरसे में केतिरियूं ई कहाणियूं लिखियूं, जिन में थर जी पूरी फित्री उसन जी मंज़र निगारी थियल आहे। 1982 ईस्वी में डॉक्टर फज़ल रहमान सां संदसि शादी थी, जेको दिलि जो स्पेशलिस्ट आहे ऐं हिन वक़्तु कार्डियो हैदराबाद में मेडिकल सुपरिटेंडेंट तौरु ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रहियो आहे। शादीअ खां पोइ हू केतिरे अरसे ताईं अदबी दुनिया खां कटिजी वई। 8 साल प्राइमरी उस्ताद तौरु ज़िम्मेवारियूं अंजाम ॾिनई। बाद में संदसि वार सां गॾिजी सऊदी अरब वई, जिते 3 सालनि ताईं रही। उन दौरान उते हिन सऊदी अरब जे शहर ताइफ़ में कुझु वक़्तु लाइ अंग्रेज़ीअ में टीचिंग कई। बाद में मोटी हैदराबाद आई त कुझु वक़्तु बीकन हाउस स्कूल में पढ़ायई। हिनखे पढ़ाइण जो तमामु घणो शौक़ु रहियो आहे। उनखां सवाइ हिन सिंधी अदब में PhD करणु चाही पए, पर संदसि MA पॉलिटिकल साइंस में हुअण करे हुनजो उहो ख़्वाबु अधूरो रहिजी वियो। ज़ेबनसा दुनिया जे केतिरनि मुल्कनि जो दौरो कयो आहे, जिन में बैंकॉक, हांगकांग, सऊदी अरब, कैनाडा, लंडन, दुबई वग़ैरह शामिल आहिनि। उन्हनि मुल्कनि जी यादगिरियूं पिणु कलम बंदि कयूं आहिनि, जेके वक़्तु अचनि ते छपाइण जी ख़्वाहिश रखे थी। उनखां सवाइ हिन शाइरी बि कई आहे। हिन वक़्तु पाण ॿीहर लिखणु शुरू कयो आहे। केतिरा ई शाहकार मज़मून कहाणियूं ऐं सफ़रनामा लिखी रही आहे। संदसि छपियल कहाणियुनि में धीअर, पराओ, धण, औलाद, मुंहिंजी जीजल मां, बुज़ुर्ग, बरकतनि जे बाहिस सिंधी अदब जूं बहितरीन कहाणियूं आहिनि। ऐं संदसि हिकु सफ़रनामो हैदराबाद खां गिलास्को ताईं रोज़ाना इबरत में छपजी रहियो आहे, जेको पिणु वणंदड़ ऐं दिलचस्प आहे। ऐं बट कैनाडा जो सफ़रनामो पिणु अनछपियल सूरत में मौजूदु आहे। ॿिपराई ॾे जो ॾीओ जे उनवान सां हिन शाहकार मकालो पिणु लिखियो आहे। हिन पंहिंजे औलाद जी तरबियत में बि वसा नाहे घटायो। संदसि हिकु पुटु लंडन में, हिकु धीउ कैनाडा में, हिकु धीउ गिलास्को में ऐं हिकु धीउ ताज़ो डॉक्टर थी चुकी आहे। पाण हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मौजूद सामईन, असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका इहा टीं शाइरा आहे नसर नवीस आहे असांजी साबिया सांझी। साबिया जो ई हिकिड़ो शहर आहे। चंग पयो चोर जा, चंग पयो चोर जा, का तकड़ काना, का त थिए थो तिखो, ॿिया नाहे परे। चंग पयो चोर जा, का तकड़ काना, का त थिए थो तिखो, ॿिया नाहे परे।
नई टईअ जी ख़ूबसूरत शाइरा सादिया सांगीअ जो असुल नालो साजिदा सांगी आहे। हिन नाले वारे तइलीमी माहिर उस्ताद ख़ुदाबख़्श सांगीअ जे घर में 2 नवंबर ते जनम वरितो। संदसि जनम शिकारपुर में थियो, जेको संदसि नानाणो घर आहे। संदसि अबाणो घर नऊं देरो ज़िलो लाड़काणो आहे। हिन जे हिसे में न सिर्फ़ु शिकारपुर जो अदबी माहौल आयो, पर हिन जी ज़हनी आबियारी लाड़काणे जे हवाउनि ऐं ज़ैतूननि जे ख़ुशबूअ सां गॾु उतां जे अदबी सरगर्मियुनि में बि थी। हिन पढ़ाईअ दौरान ई लिखणु शुरू कयो ऐं हू मुसलसिल लिखंदी रही आहे। हिन जी अदबी रहनुमाई संदसि मामे नाले वारे पब्लिशर ग़ुलाम रसूल मेमण कई। हिन जी पहिरीं लिखणी शिकारपुर मां जारी थींदड़ अख़बार क़ुर्बानीअ जे अदबी सुफ़े में मारवी सांगीअ नाले सां छपी। उहो अदबी सुफ़ो नाले वारे शाइर निसार बज़मीअ जी इदारत हेठि निकिरंदो हो। हिन शुरू वारे अरसे में मारवी सांगीअ नाले सां लिखियो। 90 वारे ॾहाके में हिन सादिया तख़ल्लुस इख़्तियार कयो, जेको अॼु ताईं बरक़रार रखियो अचे। हिन जी शाइरी रुॻो शौक़ जो पूराओ न आहे, पर हिन जी शाइरीअ में अंदरि जो उदमनि एहसासनि जी निर्मलता बि आहे। हिन शाइरीअ जी सभिनी सिंफ़नि ग़ज़ल, वायूं, बेत, चौसटा, पंजकुड़ा, तराइल, टेड़ू, तवील नज़म ऐं नसरी नज़म ते तबाज़माई कई आहे ऐं हिन हर सिंफ़ सां भरपूर निभाउ कयो आहे। इल्मु उरूज़ ते आधारियल संदसि शाइरीअ में मोतियुनि जी माला पिरोयल नज़र अचे थी। हिन जी शाइरी मुअनि जे दड़े जी तहज़ीब जो पराॾो आहे। हिन सिंध परस्तीअ ते अहिड़ा त सुंदर शहर सजिया आहिनि, जो बार बार पढ़ंदे बि पढ़ंदड़ बोरियत महसूसु नथो करे। मिसाल तौरु संदसि ग़ज़ल जूं ई सिटूं केॾी माना रखनि थियूं। धारी धरती जॾहिं हो धिकारियो पिरीं, धारी धरती जॾहिं हो धिकारियो पिरीं, सिंध सारी तॾहिं मुंहिंजो घर थी वई, सिंध सारी तॾहिं मुंहिंजो घर थी वई। सादिया जे हिननि ॿिनि सिटनि में ई सिंध जो तसवर केॾो न ख़ूबसूरत ऐं सिंध जो दामन केॾो न कुशादो आहे। या वरी संदसि ही सिटूं पढ़ी ॾिसनि। समुंडनि खे ॿोड़े तरे थी पई, समुंडनि खे ॿोड़े तरे थी पई, उहा इश्क में जागरे थी पई। पुछनि था सदाईं तूं मायूस छो आं, पुछनि था सदाईं तूं मायूस छो आं, चयमि सिंध सुॾका भरे थी पई। ॿुधो छो नथा हुनजी बाकार खे, ॿुधो छो नथा हुनजी बाकार खे, रोई सिंध सॾड़ा करे थी पई। बेटाई मतां चई त ख़ामोश आ, बेटाई मतां चई त ख़ामोश आ, अञा भाउ मन में मरे थी पई। हिन खे ग़ज़लनि खे पढ़िजे थो त ईअं थो भासिजे त उहा ई ग़ज़ल जी शाइरा ऐं खेसि ग़ज़ल ते सुठी दस्तरस हासिल आहे। पर जॾहिं संदसि बेत पढ़जनि था त उन्हनि जी उॾाम अञा बि अॻु भरी थी ॾिसे। संदसि बेत पढ़ंदड़ सां वंडिया थो, जंहिं मां तव्हां पाण ई फ़ैसिलो कयो त संदसि बेत जी उॾाम केतिरी आहे, उनजी वुसअत केतिरी आहे। मुंहिंजी बांह बुसी, मुंहिंजी बांह बुसी, जीअं बिना कंगड़नि, तीअं सवाइ सॼणनि पाण सुञा संसार में। मुंहिंजी बांह बुसी जीअं बिना कंगड़नि, तीअं सवाइ सॼणनि पाण सुञा संसार में। घुंघरू रोज़ वॼनि तुंहिंजी यादि संदा, घुंघरू रोज़ वॼनि तुंहिंजी यादि संदा, मींहं जीअं बरसनि गोड़ा मुंहिंजे मुख ते। करें छो पई पोपरी मूंसां एॾी प्रीत, करें छो पई पोपरी मूंसां एॾी प्रीत, नाहे थींदी जीत पंहिंजे सिक संसार में। उनखां अलावा हिन नज़म में बहितरीन लिखियो आहे। संदसि आज़ाद नज़म थोरे तवील नज़म शाहकार आहिनि। हिन जे नज़मनि में निरालाइप आहे ऐं ख़्याल खे पुख़्तगी ऐं जटा हासिल आहे।
मुंहिंजी शाइरी मूं लाइ थदड़ी छांव आहे, मुंहिंजी शाइरी मूं लाइ थदड़ी छांव आहे, जेका जीवन जी समूरी तपश पाण में जज़ब करे थी छॾे। हिन जेतोणीकि हिनखे आज़ाद नज़म जो नालो ॾिनो आहे, पर जेकॾहिं उन्हनि सिटनि खे गॾाए पढ़िजे त शाकार नसर थी थिए। ऐं हिन जा केतिरा ई आज़ाद नज़म नसर जी हैत या लॻनि था। हिन जा आज़ाद नज़म पढ़ण खां पोइ यकीन सां चई सघिजे थो त हू जे नसर खे वक़्तु ॾिए त नसर में बि वाइड़ वाहे छॾे, छाकाणि जो ॿोली हिन जी ॻोल्ही आहे ऐं अहिड़ी पुख़्ती ॿोली में नसर खे जियादान मिली सघे थो। ताबियां जी शाइरीअ ते तबसरो कंदे नाले वारे शाइर मक़सूद गुल लिखियो आहे त ताबियां जे ग़ज़लनि में अहिड़ियूं अकीचार सिटूं आहिनि, ताबियां जे ग़ज़लनि में अहिड़ियूं अकीचार सिटूं आहिनि जेके हर हर पढ़ण ते दिलि चवे थी। न सिर्फ़ु ग़ज़ल पर ताबियां ॿियनि सिन्फ़नि में बि पाण मल्हायो आहे। उहे अहसास न सिर्फ़ु शाइरा जे दिलि जी तर्जुमानी कनि था, पर हर पढ़ंदड़ बि ज़रूरु उन्हनि खे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि सम्झे थो। हिन शाइरी बि कई आहे त अदब लतीफ़ नसर में बि लिखियो आहे। शाइरीअ जो हिकु किताबु अञा काइनात जीअरी आहे नाले सां 2007 ईस्वी में छपिजी चुको आहे ऐं संदसि 4 किताब कविताउनि जो रक़्स शाइरी, एंडलठ जोत रबाब ग़ज़ल, रूह रचनाऊं नसरी नज़म, सूंहं सिटूं ऐं साबियां अदब लतीफ़ छपियल आहिनि। हिन नामवर शाइर यासिर काज़ीअ सां शादी कई। हू हिन वक़्तु कराचीअ जे हिकु सरकारी कॉलेज में सिंधीअ जी लेक्चरर तौरु ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई रही आहे। मुंहिंजो सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असां अॼु अवां जे साम्हूं सिंध जे 3 निहायती अहम लेखकाउनि मोहतरमा ज़ैद शेख, ज़ैबुन सां मेमुन ऐं साबिया सांझीअ जो तारफ़ पेश कयो। उन्हनि जी शाइरी भवन सां वंड कई वई ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन